अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तों, छा तव्हांखे मालूम आहे त रूमी सल्तनत जे बारे में क़ुरान पाक में हिकिड़ी ग़ैब जी ख़बर ॿुधाई वई हुई जेका बाद में बिल्कुलु सही साबित थी। ऐं दोस्तों, छा तव्हांखे मालूम आहे त रूमी सल्तनत जो बादशाह हरकल जॾहिं उन वटि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दावत इस्लाम ते मुश्तमिल ख़त पहुतो त उन बादशाह जो रद्द अमल छा हो? ऐं दोस्तों, छा तव्हां जंग मोता, ग़ज़वा तबूक ऐं जैश उसामा जी तफ़सील जे बारे में ॿुधणु चाहींदा? त अॼु पाण इंशाअल्लाह अज़्ज़ व जल इन्हनि ई ॻाल्हियुनि जे बारे में ॻाल्हि कंदासीं। पर उन खां पहिरीं तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त अगरि तव्हां असांजे चैनल ते पहिरीं दफ़ा आया आहियो त असांजो हिकिड़ो मशहूरु कौल आहे त सियासी वॾेरनि वांगुरु अधु कमु न करियो, वीडियो ॾिसो पिया त सब्सक्राइब बि करियो। ख़ैर, दुरूद पाक सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम। फरमाने सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं अटो मज़दूर जी दिहाड़ी मज़दूरी खां महांगो थी वञे त पोइ ॿ शयूं सस्तियूं थी वेंदियूं आहिनि। नंबर 1 मर्द जी गैरत ऐं नंबर 2 औरत जी इज़्ज़त। दोस्तों, सुल्तान सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाह ताला अलैह जी सीरीज़ जो ही 20हों लेक्चर आहे ऐं असां मुख़्तलिफ़ सल्तनतुनि जे बारे में ॻाल्हि कंदे कंदे ख़िलाफ़त राशिदा ताईं पहुतासीं। पोइ ख़िलाफ़त राशिदा जा जेके पहिरियां ख़लीफ़ा आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन्हनि जी सीरत ते हेसि ताईं टे जेके आहिनि से वीडियो ठाहे चुका आहिनि ऐं चौथी उन मामले में आहे, कड़ी आहे। ऐं कल्ह असां जेको ग़ज़वा तबूक ते पंहिंजो लेक्चर छॾियो होसीं, उतां खां स्टार्ट करणो थोरो सो अञा पाण वधीक बैकग्राउंड में वेंदासीं। पर उन खां पहिरीं असांजी जेका वीडियो हूंदी आहे उनजी जेका स्टार्टिंग हूंदी आहे उन में सुल्तान सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाह ताला अलैह जो हिकिड़ो कौल हूंदो आहे। त अॼु जो जेको कौल आहे उहो इहो आहे त जेकॾहिं मज़दूर जी मज़दूरी खां अटो महांगो थी वञे, अॼुकल्ह मज़दूरी हले पई 300-400 रुपया ऐं तक़रीबन नॉर्मल जेके माण्हू कमु कंदा आहिनि 300-400 रुपया हूंदी आहे मज़दूरी, या 500 रुपया वधि में अटो 150 रुपए किलो ते हले पियो। त चवणु मक़सदु इहो, जेकॾहिं हिकिड़े इंसान जा जेकॾहिं घर में 4-5 भाती आहिनि ऐं डेली बेसिस ते जेकॾहिं मज़दूरी मां रुॻो अटो ई पूरो न थिए त पोइ यार ॾाढी अजीब ॻाल्हि हूंदी। पोइ उहो ई थींदो जेको सुल्तान सलाहुद्दीन अयूबी ॿुधायो आहे, ॾिसण में बचे पियो त मर्दनि जी इज़त बि कोन्हे रही, औरतूं बि जेके आहिनि रिपोर्ट कोन पियूं थियनि। मीडिया में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे रिपोर्ट घटि थींदो आहे, पर हालतूं तक़रीबन उहे ई आहिनि। बसि हिकिड़ो अर्ज़ु कंदासीं, हिकिड़ी नंढड़ी सी अर्ज़ु कंदासीं जेकॾहिं केरु ॿुधी वठे त उहो इहो आहे, हुकुमराननि खे अर्ज़ु कंदासीं। उहा इहा ॻाल्हि आहे त तव्हांजो जेको वॾे में वॾो सियासी मुखालिफ़ हो उन त पंहिंजे पेरनि ते पाड़ कुहाड़ो हणी करे पंहिंजी पार्टी जो सत्यानाश करे छॾियो। जेको बि हुन कमु कयो, ऐं नालो कोन थो वठां, अक़लमंद सम्झनि पिया त कहिड़ी ॻाल्हि पियो करियां। हुकुमराननि खे इहो अर्ज़ु कंदुसि दोस्तो, तव्हांजो जेको नंबर 1 एनिमी दुश्मन हो उहो त थी वियो न, अॻियां पोयां थी वियो। हाणे महिरबानी करे जेका तव्हांजी जेका थोरी घणी तवजो आहे न, जेका तवजो तव्हां लॻायो पिया ऑडियो वीडियो लीक्स खे ठाहिण में, रिलीज़ करण में, उनजी पब्लिसिटी करण में, महिरबानी करे ऑडियो वीडियो लीक्स था थोरो हथु हल्को करियो। उहो कमु करियो जेको करिणो आहे तव्हांखे, पर आवाम जे बारे में कुझु सोचो यार। एॾी महांगाई थी वई आहे तमामु घणी, कुझु आवाम जे लाइ कमु करियो। वरी बि इलेक्शन अचण वारो आहे, पोइ इलेक्शन में कुझु न कुझु त मुंहुं ते ॾेखारिणो आहे न तव्हांखे। हिकिड़ी ॻाल्हि। ख़ैर, दुरूद पाक सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। त अॼु पाण ॻाल्हि कंदासीं इंशाअल्लाह सूरह रूम जूं 6 आयतूं
जी तिलावत कयां तो जो तर्जुमो पढ़ा तो वही पोइ पाण खे ॼाण सघे। ठीकु है। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम गुलिबतिर रूम फी अदनल अर्द वहुम मिन बअदि गलबिहिम सयगलिबून फी बिदइ सिनीन लिल्लाहिल अम्रु मिन क़ब्लु व मिन बअद व यौमइज़िन यफ़रहुल मुअ्मिनून बिनस्रिल्लाह यंसुरु मन यशा व हुवल अज़ीज़ुर रहीम वअदल्लाह ला युख़लिफ़ुल्लाहु वअदहु वलाकिन्न अक्सरन्नासि ला यअलमून। तर्जुमो रूमी मग़लूब थिया वेझे जी ज़मीन में ऐं पंहिंजी मग़लूबी खां पोइ अन क़रीब ग़ालिब थींदा कुझु सालनि में। अलाह ई जो हुकुम आहे अॻियां ऐं पोयां ऐं उन ॾींहुं ईमान वारा ख़ुशि थींदा अलाह जी मदद सां। इहो मदद कंदो आहे जंहिंजी चाहे ऐं उहो ई इज़त वारो महिरबान अलाह जो वाइदो अलाह पंहिंजे वाइदे जे ख़िलाफ़ नथो करे पर घणा माण्हू नथा ॼाणीन। दुरूद पाक सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। तो दोस्तों इहा जेका आयत हुई इहा कॾहिं नाज़िल थी? हिकिड़ी रिवायत में अचे थो त इहे आयतूं जेके आहिनि न इहे जेके आयतूं आहिनि इहे बेअसत जे 5 साल यानी जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि 45 साल हूंदी त 45 साल जेको सो इहे आयतूं नाज़िल थियूं। हाणे पसमंज़र छा आहे? पसमंज़र इहो आहे त 2 वॾियूं सुपर पावर हुयूं अरबनि जे दौर में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में 2 वॾियूं सुपर पावर हुयूं। हिकिड़ी रूमी सल्तनत हुई, रूमी जंहिंजो जेको वॾो हिसो जेको उहो त यूरोप में हो, पर जेका तुर्की ऐं पोइ जेका मेडिटेरेनियन सी जो जेको सो मशरिक़ी मग़रिबी जेको किनारो आहे लीवांत जी पची आहे जंहिंमें लिबनान ऐं वग़ैरह वग़ैरह जेके यरूशलम इहे जेके इलाइक़ा आहिनि त इन्हनि ते बहरहाल इन्हनि जी हुकूमत हुई रूमिन जी। ऐं हिकिड़े तरफ़ जेको आहे सो ईरानी हुआ, ईरानी सुपर पावर आहे। त ईरान में बादशाह जी हुकूमत केरु पियो कंदो? खुसरो परवेज़ जेको पंहिंजे पाण खे साइरस टू सम्झंदो। त चवण मक़सदु इहो आहे त कंहिं खुसरो सानी पंहिंजे पाण खे चवंदो ऐं कंहिं खुसरो अव्वल कहिड़ो ज़ुल्करनैन साइरस। ठीकु आहे। त पोइ मतिलबु हिकिड़ी पूरी हिस्ट्री आहे, वॾी हिस्ट्री। ईरान जी बि वॾी हिस्ट्री आहे ऐं रूमी सल्तनत जी वॾी हिस्ट्री आहे। इहे पाण में हमेशह टकराव कंदा रहंदा, पाण में जंगूं थींदियूं रहंदियूं, मुसलसल जंगूं थींदियूं रहंदियूं 602 खां वठी। हाणे तारीख़ूं यादि कजो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको पैदाइश जो साल आहे उहो 570। जंग करे खां स्टार्ट थी 602 खां वठी 615 ताईं जेसि ताईं इहे आयतूं नाज़िल थियूं थियनि। त 15 साल मुसलसल लड़ाई में कॾहिं ईअं थींदो आहे त ईरानी फाते अच्छा विच में केरु विच में सीरिया जो इलाइक़ो, विच में जेको शाम जो इलाइक़ो आहे न उहो फासी वेंदो आहे। कॾहिं सीरिया वारा मतिलबु कॾहिं ईरान वारा जेके आहिनि उहे ग़ालिब अची वेंदा आहिनि त इहे रूमिन खे कढी वेंदा आहिनि शाम मां, बल्कि रूमिन खे उहो तुर्की ताईं पहुचाए वेंदा आहिनि, कुस्तुनतुनिया ताईं। जीअं थियो इन में जेको 615 ईस्वी में ईअं थियो। माना हीअ जेके आयतूं नाज़िल पियूं थियनि उन खां पहिरीं हिकिड़ो वाक़ियो थियो। वाक़ियो इहो थियो त ईरानी जेके हुआ उन्हनि रूमी सल्तनत ते हिकिड़ो अटैक कयो ऐं रूमी सल्तनत खे तिघेरियो, शिकस्त ॾेई छॾी। जंहिंजो क़ुर में इहो ज़िक्र बि आयो त गुलिबतिर रूम, त रूमी मग़लूब थी विया ॼा। त उहो इन जी तरफ़ इशारो हो 615 में जेका उन्हनि खे शिकस्त थी हुई। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि छा क़ुर में इहा ॿुधाई वई त हीअं त इहे मग़लूब थी विया आहिनि पर फी बिदइ सिनीन जो मतिलबु आहे कुझु साल। त कुझु साल जो जेको इतलाक़ आहे उहो 9 सालनि ताईं आहे, 10 खां घटि। त चवण जो मक़सदु इहो आहे त क़ुर में इहा ग़ैब जी ख़बर हुई ऐं ग़ैब जी ख़बर ते मुसलमान ज़ाहिर सी ॻाल्हि ग़ैब ते ई ईमान आणींदा आहिनि। मुसलमाननि जी इहा निशानी आहे त उहे ग़ैब ते ईमान आणींदा आहिनि। त मुसलमाननि में केरु हज़रत अबू बकर सिद्दीक़। असल में छा थियो जो उन टाइम ते थियो इहो हो त मुशरिक जेके आहे न शिरक करण वारा उन्हनि खे ख़ुशी थी हुई ऐं उन्हनि ख़ुशी मुसलमाननि सां इज़हार बि कयो त मुसलमानों ॾिसो तव्हां बि अहले किताब आहियो, तव्हां चओ था तव्हां ते वही पई नाज़िल थिए ऐं तव्हांजा जेके भाउ आहिनि अहले किताब ईसाई रूमी सल्तनत वारा ॾिसो उन्हनि खे बि शिकस्त थी। हाणे अहिड़ो टाइम ईंदो तव्हांखे बि असां शिकस्त ॾेई वेंदासीं। मतिलबु त मुशरिक जेके हुआ उहे ईरानी
ईरानी आतिश परस्त हुआ, बहा जी पूॼा कंदा हुआ, ऐं मुशरिक जेके हूंदा अरबनि जा उहे वरी बुतनि जी पूॼा कंदा। उहे चवंदा असांजो जेको थोरो हिकु जहिड़ा ई आहे मुशरिकनि सां, ईरानियुनि सां। त हिननि खे ईरान जॾहिं फतह हासिलु थी त अरबनि खे जेको सो ईरान जी फतह ते ख़ुशी थी ऐं मुसलमाननि खे ॾुख बि थियो। जेका हक़ीक़त उहा आहे त मुसलमान जॾहिं ईसाइनि खे जॾहिं रोमिन जेके हारे विया हलिया त मुसलमान खे हिकिड़ो ॾुख बि थियो, पर पोइ क़ुर जी आयत अची वई त इहे शयूं चेंज थी वेंदियूं ऐं अलाह जो हुकुम सां इहे सभु कमु थियनि पिया। त चवणु मक़सदु इहो आहे त पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे एतिरो त यकीन, एतिरो ईमान कामिल, त हुननि जेको सो शर्त रखी हिकिड़े अमर सां। शर्त छा रखी त थींदो वरी रूमी जेके आहिनि ईरान ते फतह हासिलु करे वठंदा। ऐं उन बाक़ाइदा उन टाइम ते ख़ैर शर्त रखण जी इजाज़त हुई, जुए जी, शराब जी जेका आहे सो उनजे हराम हुजण जी जेका आयत आहे उहा त जाम पोइ नाज़िल थी हुई। उन टाइम ते शर्त रखण जी इजाज़त हुई, हाणे कोन्हे का। त शर्त में छा तइ थियो त जाम सारा ऊठ जेके आहिनि, जेको खटींदो उहो ऊठ ॾींदो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम ते हुननि शर्त रखी 4-5 साल जी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे चयो त तव्हां पंहिंजी जेका शर्त आहे उनखे 9 सालनि ते खणी वञो, छो जो बिदअ जो मतिलबु आहे 9 साल खां घटि, 9 साल। त तव्हां 9 साल ते पोइ थियो बि ईअं ई न, 615 खां 9 साल 624। हाणे यादि रखिजो 624 कहिड़ो साल आहे जंहिंमें जंग बदर थी आहे। ऐं क़ुर में हिकिड़ो इशारो आहे, क़ुर में कहिड़ो इशारो आहे त वाहुम मिन बादि गलबिहिम सयगलिबून फी बिदअ सिनीन लिल्लाहिल अम्र मिन क़ब्ल व मिन बाद व यौमइज़िन यफ़रहुल मुमिनून बिनस्रिल्लाह यंसुरु मन यशा। इहो जेको बिनस्रिल्लाह, अलाह जी मदद सां, अलाह जंहिंजी चाहे मदद करे थो ऐं उन जी मुसलमान ख़ुशि थींदा। ख़ुशियूं 2 मिलियूं, हिकिड़ो त जंग बदर में मुसलमान खटिया ऐं ॿी ख़ुशी कहिड़ी मिली त पोइ जेको सो रूमी जेके आहे उहो वरी हरकल बादशाह, रूमी बादशाह। त हरकल जेको सो उहो कैस्पियन सी खां टर्न करे आयो, सरप्राइज़ अटैक कयो, सिधो तुर्की वटां कोन आयो जितां हमेशह जंग थींदी आहे, बल्कि कैस्पियन सी पोयां खां जेको सो अटैक कयो। उतां खां अटैक कयो ई पोइ ग़ालिब अची वियो, पंहिंजा जेके उनजा इलाइक़ा हुआ उन्हनि ते हुन वरी वापसि कब्ज़ो करे थो शामनि ते। त चवणु मक़सदु इहो आहे, हिकिड़ो इहो पस मंज़र ॿुधाइणो हो त मुसलमान ख़ुशि हुआ कंहिं ज़माने में रूमी सल्तनत जे खटण ते, पर पोइ छा थो थिए करीब अहिड़ो छा थो थिए जो मुसलमाननि खे पोइ रूमी सल्तनत सां बि जेको आहे सो जंग थी करणी पए। त उन ते पाण उहा ॻाल्हि इहा आहे, दुरूद पाक सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सन 6 हिजरी में सुलह हुदैबिया थिए थी। ऐं उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ जेके बादशाह हुआ उन्हनि खे ख़त लिखनि था त इस्लाम जी दावत जे वग़ैरह जी। त हिकिड़ो ख़त लिखियो हरकल ॾांहुं। हरकल केरु? रूमी सल्तनत जो बादशाह हरकल ॾांहुं ख़त लिखियो। उनजो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो। अॻियां था हलूं। बुसरा हिकिड़ो इलाइक़ो हो जेको रूमी सल्तनत जे तहत हो, शाम में इहे इलाइक़ा आहिनि ऐं हुते इंडिपेंडेंट अरबनि जो हिकिड़ो कबीला, अरबी हा कबीला, पर उहे ईसाई थी चुका हुआ, रूमी सल्तनत जे असर में ईसाई थी चुका हुआ। त उते जो गवर्नर हो शुरहबील गसानी। शुरहबील शायदि गसानी आहे, बरल शुरहबील जेको आहे सो उन क़तल कयो कंहिंखे, शहीद कंहिंखे कयो जेको ख़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो हो उन ॾांहुं। कहिड़ो ख़त लिखियो? ईमान जी दावत जे लाइ, इस्लाम जी दावत जे लाइ सफ़ीर विया हुआ। सफ़ीर खे क़तल करण जो मतिलबु आहे जंग जो ऐलान। सफ़ीर जे क़तल जो मतिलबु छा आहे? जंग जो ऐलान। त हुन जेको आहे सो शुरहबील क़तल करे छॾियो, सफ़ीर क़तल करे छॾियो। पोइ थियो इहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे जंग जो ऐलान हुयो बाक़ाइदा। त जंग मोता में कंहिंखे मोकिलियो वियो, सॼो वाक़ियो मूं कल्ह ॿुधायो आहे, जल्दी रिपीट थो करे वठां। त हज़रत ज़ैद बिन साबित, हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु, उहे जिनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पालियो, जेके ग़ुलाम मां पोइ ग़ुलाम मां आज़ादु करे पंहिंजे पुटु वांगुरु जेको सो रखियो। त हज़रत ज़ैद उन जा अॻुवाण, बल्कि नबी करीम सीरत मुस्तफ़ा किताब में सॼी डिटेल आहे। ऐं उन में जेको आहे सो इहो ॿुधायो वियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो मदीने में ई पहिरीं ॿुधाए छॾियो त 3 जेके आहिनि, पहिरीं हज़रत ज़ैद शहीद थी वञनि, त उन खां पोइ हज़रत जाफ़र इब्न तैयार शहीद थी वञनि, त पोइ हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं उन खां पोइ जेको जंहिंखे मुसलमान चाहिनि त जेको सो जेको सो सिपा सालार मुक़ररु करे वठनि। त पोइ हुते थिए बि ईअं थो, जॾहिं उहा जंग थिए थी, भई पहुचनि था त हुते अॻियां साम्हूं जेको हुयो
हरकल जेको हरकल त 2 लख जी फ़ौज तयारु कयो वेठो। 2 लख जी फ़ौज किथे 3000 या 1 लख, हिकिड़ी रिवायत 1 लख जी करे, त वरी त 1 लख या 3000 आहिनि त पोइ रेशो ठहे त हूंदो। मुसलमाननि पाण फ़ैसिलो कयो त करिणो छा आहे, त मुसलमाननि जो फ़ैसिलो इहो थियो त असां त शहादत जे लाइ आया आहियूं, असांखे फ़तह कोन थी खपे पर शहादत त खपे थी। त चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ पाण में टकराइजी विया, 3000 2 लख सां टकराइजी विया। माण्हू सोचे तसवुरु करे कहिड़ो तसवुरु हूंदो, सिर्फ़ु 3000 2 लख टकराइजी विया। केरु शहीद थी विया? पहिरियां शहीद हज़रत ज़ैद। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में ॿुधाइनि पिया त हज़रत ज़ैद शहीद थी विया। उन खां पोइ हज़रत जाफ़र इब्न तैयार, हज़रत अली जा भाउ जाफ़र इब्न तालिब, ठीकु आहे, हज़रत अबू तालिब जो पुटु, हज़रत अली जो भाउ, उहे शहीद थी विया। उन खां पोइ हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा रज़ियल्लाहु ताला अन्हु हुते शहीद पिया थियनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते ॿुधाइनि पिया मदीने में, उहे बि शहीद थी विया। ऐं उन खां पोइ हज़रत ख़ालिद बिन वलीद सैफ़ुल्लाह, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया त हाणे ख़ालिद बिन वलीद जेको स्वालम पकड़े वरितो आहे, उन पंहिंजे लश्कर खे बचाए करे महफ़ूज़ अटैक करे वरितो, वापसि अची विया। धाक विहारे आया, त मुसलमान टिकणा कोन्हनि। अगरि 3000 हूंदा आहिनि त टकराए वेंदा आहिनि 2 लख सां, हिकिड़ी हैबत विहारे आया। ऐं पोइ हरकल बि तयारी पकड़ी। हरकल बि सोचो हाणे 3000 आया थी सघे थो इन खां पोइ वरी वॾो लश्कर अचे, त हरकल जी तयारी मुरूज ते हुई। जॾहिं हीअ वापसि आया मदीने में, त मदीने में कुझु माण्हू चयो त तव्हां वापसि अची विया, जंग मां त वापसि कोन अचिबो आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे जंग मां वापसि कोन आया आहिनि, इहे पंहिंजी वॾी जमायत सां मिलण आया आहिनि। वॾी जमायत पोइ वेंदी उते जेको वञी करे वरी अटैक कंदी। पोइ ग़ज़वा तबूक जो ऐलान थिए थो। अच्छा, मुसलमाननि जी जेके बि जंगियूं हूंदियूं उन सीक्रेट रखियो वेंदो पंहिंजे प्लान्स खे, छो जो मदीने में बहरहाल कुझु मुनाफ़िक़ त हुआ जेके जिन जो अञा पर्दो चाक कोन थियो ग़ज़वा तबूक ताईं। त ग़ज़वा तबूक जो उहो टाइम हो जंहिं टाइम ते तमामु घणी आज़माइश हुई। पहिरीं ॻाल्हि त इहा त तबूक तमामु घणो अॻियां हो, 350 मील। 350 मील जो मतिलबु आहे 650 किलोमीटर। 650 किलोमीटर हलणो आहे, गर्मी तमामु घणी शदीद। उन खां पोइ मदीने में हिकिड़ो साल ॾुखियो गुज़रियो। हाणे फ़सुलु तयारु हुई, खजूर जी फ़सुलु, औरतूं लाहे कोन थी सघनि, वण ते कोन थी चढ़ी सघनि, मर्द ई चढ़ंदा, जेकॾहिं मर्द वींदा हलिया पोइ इहो कमु कीअं थींदो। पैसो बि कोन, तमामु घणी गुरबत हुई, पर उन जे बावजूद बि हिकिड़ी नफ़ीर आम थी वई। नफ़ीर आम मतिलबु सभिनि ते फ़र्ज़ु थी वियो त सभिनि खे हलणो आहे। हा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु माण्हुनि खे घणा तणा त हुन में मुनाफ़िक़ हुआ। मुनाफ़िक़नि मुख़्तलिफ़ बहाना कया त हुज़ूर मुंहिंजी केरु बीमार आहे, मुंहिंजो हीउ मसइलो आहे, मुंहिंजो मुनाफ़िक़ कोन हलिया। बाक़ी मुसलमाननि खां बि हिकिड़ो ॿ जो वाक़ियो आहे त उन्हनि बि उन्हनि तौबा कई, बाद में। त चवण जो मक़सदु इहो आहे त मुसलमान 30,000, घणा 30,000। ऐं उहो ई टाइम आहे जंहिं टाइम ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कनि था त हीउ इस्लामी लश्कर वञे पियो, इन में पंहिंजो माल बि पेश कयो। उहो ई टाइम हो जंहिं ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे घर जो सॼो माल खणी आया हुआ। घर में का शइ कोन छॾी, सभु कुझु। ऐं पोइ कंहिं पुछा कई, हज़रत उमर पंहिंजे घर जो अधु माल खणी आया हुआ। पर हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो, हज़रत उमर जो अधु माल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे सॼे माल खां वधीक हो। पर परसेंटेज में त हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजो 100% ॾेई छॾियो, हुननि त 50% ॾिनो। त चवण जो मक़सदु इहो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां कंहिं पुछा कई रज़ियल्लाहु ताला अन्हु, कंहिं पुछा कई त घर में छा छॾियो? चई घर में मूं अलाह ऐं अलाह जो रसूल छॾिया आहिनि, मुंहिंजे लाइ एतिरो काफ़ी। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहो सभु कुझु, इहे सभु वाक़ियात आहिनि। 30 ॾींहं लॻनि था सफ़र में, 15 ॾींहं वञण में, 15 ॾींहं अचण में, 20 ॾींहं उते वेठा आहिनि। हरकल बादशाह जेको आहे उन सम्झो त ग़ज़वा मोता वांगुरु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन ईंदा, बल्कि कंहिंखे मोकिल। जॾहिं उन ॾिठो त हीअ त नबी साईं पाण अची विया आहिनि, त जॾहिं नबी साईं पाण अची विया आहिनि त हू हुयो आलिम, ईसाइन जो राहिब, आलिम हो। हरकल आलिम कीअं हो? ज़ाहिर करे जॾहिं उन वटि ख़तु पहुतो, पाण थोरो ख़त वारी ॻाल्हि करे वठूं। जॾहिं ख़तु पहुतो त हू सम्झी त वियो त इहे आख़िरी नबी आहिनि, उन ख़बर पइजी। पर मुसलमान कुझु हो कोन थियो, उहो इन करे कोन थियो, बल्कि वाक़ियो आहे न हिकिड़ो। उन टाइम ते जॾहिं ख़तु पहुतो त हरकल जेको आहे सो पंहिंजे दरबार में चयो त को आहे को मुसलमान काफ़िलो को हिते आहे? अबू सुफ़ियान अञा मुसलमान कोन थियो। अबू सुफ़ियान उन टाइम ते मुसलमान कोन थिया। पर अरबनि में बि हिकिड़ी ॻाल्हि हुई न, अरब कूड़ कोन था करनि, भले पंहिंजो केतिरो ई वॾो दुश्मन छो न हुजे, अरब जेके कूड़ कोन था करनि। अबू सुफ़ियान खे दरबार में सॾु कयो वई, पोइ सवाल कया विया। सवाल कंहिं कया? हरकल बादशाह कया। हरकल बादशाह बि सवाल कया त तव्हां ॿुधायो त तव्हां न पोइ नबी अहिड़ो ज़ाहिर थियो आहे जेको चवे पियो तव्हां नबी ऐं न पोइ जो दावा ज़ाहिर कई आहे, थोरो उन जे बारे में ॿुधायो असांखे।
तो उनजो जेको ख़ानदान आहे उहो कहिड़ो आहे त ॿुधाईंदा त ख़ानदान उन्हनि जो आलीशान आहे ऐं ख़ानदान जेको आहे सो बनु हाशिम कुरैश या बनु हाशिम तो ख़ानदान आलीशान आहे। हुननि चयो भला उन्हनि कॾहिं ज़िंदगी में कूड़ ॻाल्हायो आहे या उन्हनि जूं आदतूं कहिड़ियूं आहिनि आदतूं ॿुधायो। कॾहिं ज़िंदगी में कूड़ कोन ॻाल्हायो बल्कि हू त अमीन आहिनि सादिक़ आहिनि ऐं मतिलबु सच पिया ॻाल्हाइनि। अबू सुफ़ियान सच पियो ॻाल्हाए मतिलबु अबू सुफ़ियान में बि इहा ॻाल्हि भले काफ़िर हुजे पर कूड़ कोन ॻाल्हाईंदो। अरबनि में हिकिड़ी इहा ॻाल्हि कूड़ कोन ॻाल्हाईंदा भले पंहिंजो दुश्मन जे लाइ ॻाल्हाइणो छो न हुजे त कूड़ कोन ॻाल्हाईंदा। त अबू सुफ़ियान बहरहाल इहा ॻाल्हि सच चई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में कंहिं बि क़िस्म जी का बि ख़राबु ॻाल्हि ख़राबु आदत कोन्हे का ऐं बल्कि हू त सचा आहिनि। हुननि पंहिंजे बारे में कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो आहे। त हर कंहिं चए थो जेको माण्हू पंहिंजे बारे में कूड़ कोन थो ॻाल्हाए उहो ख़ुदा जे बारे में कूड़ कीअं ॻाल्हाईंदो। पोइ पुछा कई हर कंहिं त उन ते कंहिं ईमान बांधो आहे त चए हा ईमान आंदो आहे कुझु ग़रीबनि कुझु ग़ुलामनि। त हुन चयो हा जेके नबी हूंदा आहिनि उन्हनि ते बि ईमान आणण वारा जेके हूंदा आहिनि उहे ग़रीब हूंदा आहिनि शुरू में ग़रीब हूंदा आहिनि। उहो छा कई त जेके भला जिन ईमान आंदो उहे वरी ईमान था फेरी पिया त न ईमान था फेरनि कोन पिया। असां घणी तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि पर ईमान था फेरनि कोन था। हिकिड़े दफ़ा जेको मुस्लमान थी वियो सो थी वियो हा जेके नबी हूंदा आहिनि नबियुनि जा जेके मुस्लमान थी वेंदा आहिनि त पोइ उहे फेरंदा कोन्हनि। मूंखे लॻे थो त उहो वाक़ई नबी आहे ऐं जेकॾहिं उहो वेझो हुजे हरकल जा लफ़्ज़ आहिनि त जेकॾहिं उहो वेझो हुजे तव्हां मुंहिंजे पेरनि खे धोईंदुसि पेरनि जो धोइण खां पोइ जेको पाणी हूंदो उनखे पींदुसि। त चवणु मक़सदु इहो त इहो हरकल जॾहिं इहे ॻाल्हियूं कयूं पंहिंजे दरबार में त दरबार में ॿिया ईसाई हुआ उन्हनि जेके झरनेल हुआ या जेके पादरी हुआ जेके हुआ उन्हनि सभिनि खे कावड़ हरी कावड़ पिया ईंदी छा पियो चवे असांजो बादशाह हरकल करे छा वेठो। त असां पे हरकल चेक पिया कयूं रिएक्शन चेक पिया कयो त दरबारियुनि जी कहिड़ो मूड आहे। त असल में हरकल सुञाणे त वियो त इहा आख़िर नबी आहिनि। ऐं 312 ईस्वी 300 साल पहिरीं 350 साल पहिरीं त रूमी सल्तनत ईसाई करे थी कुस्तुनतीन बादशाह कुस्तुनतीन उहो ईसाई थी वियो। जॾहिं उहो ईसाई थियो त रूमी सल्तनत सॼी ईसाई थी वई। त हरकल जी ख़्वाहिश इहा हुई त आऊं ई बादशाह रहां सभु मुस्लमान थी वञनि आऊं मुस्लमान थी वञा सभु मुस्लमान थी वञनि। पर ॾिठो त हाणे हीअ जेके माण्हू आहिनि हीअ त मुस्लमान तहिड़े मूड में कोन्हे हिननि खे जाम कावड़ूं बि अचनि ऐं मतिलबु त जेकॾहिं आऊं मुस्लमान थिए त हीअ माण्हू त मूंखे मारे हलंदा ऐं मुंहिंजी हुकूमत ख़तमु करे हलंदा। हुकूमत जे ख़ात्मे जी वजह सां हरकल जेको आहे उहो मुस्लमान कोन थियो। बहरहाल उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे थो वरितो। हाणे हिकिड़ो कौल आहे हिकिड़ो मुहावरो आहे त हिकिड़ो छुरो आहे या छुरो जेकॾहिं छाई ते पवंदो त छाई कटिजी वेंदी या छाई खे जेकॾहिं छुरे ते उछलायो तॾहिं बि कटिबो केरु छाई कटिजी वेंदी। त चवण जो मक़सदु इहो आहे त हुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी वरितो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वा तबूक में अची चुका आहिनि। हाणे जेकॾहिं टकरायोसीं त पोइ भले मुंहिंजो केतिरो ई वॾो लश्कर छो न हुजे कोन बचंदो। पोइ आयो ई कोन जंग ते आयो ई कोन्हे उतां खां ई भॼी वञो वॾो धाक हिकिड़ो असरु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बहरहाल उहो जेको वठिणो बदिलो हज़रत ज़ैद जो उहो रहिजी वियो। त चवण जो मक़सदु इहो थी वियो हिकिड़ो हुई पस मंज़र वापसि आया त पोइ वरी जैश उसामा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतिकाल खां कुझु अर्सो पहिरीं हज़रत उसामा जेके ज़ैद जा पुट हुआ ऐं अजीब ॻाल्हि 18 सालनि जा सिर्फ़ु 18 सालनि जा हुआ ऐं उन्हनि जे मातहत कहिड़ा वॾा जर्नेल हुआ हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर ऐं हज़रत साद बिन अबी वक़ास वॾा नाला कंहिंजे तहत 18 साल जे नौजवान जे तहत ऑर्डर थियो तव्हां वञो। अञा हुते विया ई पिए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतकाल थी वियो। इहा ख़बर अची पहुती हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतकाल थी वियो त पोइ लश्कर वापसि अची वियो। ऐं उन खां पोइ जी जेका कहाणी आहे उहा इनशाअल्लाह पाण पोइ ॿुधाईंदासीं। बसि असां तव्हांखे एतिरो ई चवंदासीं त जेको तव्हांखे जेकॾहिं असांजी जेका इंफॉर्मेशन वैल्यूएबल अगरि तव्हांखे लॻे त पोइ काइंडली जेको आहे सो लाइक करे वठो सब्सक्राइब करे वठो शेयर बि करे सघो था। आख़िर में बहरहाल इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदासीं त सियासी वॾेरनि वांगुरु अधु कमु न करियो वीडियो ॾिसो पिया त सब्सक्राइब बि करियो।